बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम आबादगार दोस्तों, आऊँ हींअर मौजूदु आहियां अब्बास फार्म ते ऐं असां सां गॾु हींअर आहे साईं मोहम्मद ख़ान वसाण, जेको अब्बास फार्म जो जेको आहे चेयरमैन ईअं चयो ऐं पंहिंजो ग्रुप जेको आहे उन जो एडमिन बि आहे। ऐं हीउ जेको आहे तमामु माहिर बि आहे ॿिजनि जे हिसाब सां, ज़राइत जे हिसाब सां। तक़रीबन काटन ऐं जेको कणिक आहे उन ते हिन जा काफ़ी सारा तजुर्बात आहिनि। ऐं ॿिजनि जे हवाले सां कुझु हिन खां साईं खां सवाल कंदासीं। त साईं असांखे ॿुधायो त माण्हू जेके आहिनि से हिकिड़ा चवनि पिया त ॿिज खे सुकायूं, हिकिड़ा चवनि था फुटियुनि खे सुकायूं, ऐं तव्हां त बेसिकली ॿिजनि ते कमु कयो पिया, त तव्हां असांजी रहनुमाई कयो त ॿिज आख़िर कीअं ठाहींदा आहियो तव्हां ऐं हिननि खे कीअं ठाहिणु खपे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, जीअं त काफ़ी वाक़ई मूंखां माण्हू फेसबुक ते पुछंदा रहंदा आहिनि या सोशल मीडिया ते त असां फुटियूं सुकाए छॾियूं था, पोइ मार्च में वञी ककड़ा कढाईंदासीं। अच्छा। हा, इहे चवंदा रहंदा आहिनि। तव्हां काफ़ी बार उहा हिन जी ग़लति ॻाल्हि आहे त तव्हां फुटियूं जेके अॼु चूंडियूं आहिनि त तव्हां अॼु ई खणी वञी तव्हां माना हुनखे कढाए छॾियो, ककड़ा कढाए ककड़ा सुकायो। फुटियुनि सुकाइण जो को मसइलो ई कोन्हे को। अच्छा। जेतिरी तव्हां फुटी सुकाईंदो उहो फ़ाइदो उन मशीन वारे जो आहे जेको कढे थो, उनजी प्रोडक्शन वधीक निकिरंदी, यानी उहो कलाक में घणियूं फुटियूं कढंदो। बाक़ी ककड़नि जे ॿिज जो फुटनि सां को वास्तो कोन्हे। उन करे जेको सही तरीक़ेकार आहे उहो इहो आहे त तव्हां हींअर जेको तव्हांजो पहिरियों वारो ऐं ॿियो वारो निकितो आहे, उहे फुटियूं जेतिरी तव्हांजी डिमांड आहे ओतिरो तव्हां जिनिंग मशीन ते जिनिंग कराए उहे ककड़ा तव्हां 3 खां 4 ॾींहं सुकायो। ककड़ा तव्हां भञी ॾिसो, जेकर उन्हनि मां अंदरां नमी ख़तमु थी विया त उहे जेको आहे सुहिणी बोरी में रखी छॾियो, ऐं उहे ककड़ा कॾहिं बि ख़राबु कोन हूंदा। ऐं उन सां गॾोगॾु ऐं आबादगारनि खे आउं इहो ई चवंदुसि जेके बि आहिनि, सुठो आबादगार उहो आहे जेको पंहिंजो ॿिज पाण रखे। बाक़ी जेको तव्हां डिपेंड कया अथव त हाणे कंपनी खां वठंदासीं, फलाणी खां, कंपनी त मुंहिंजी बि आहे, पर आउं चवां थो कंपनी ज़मीनदार उहो भलो जेको कणिक जो ॿिज, वणनि जो, सरें, तूरे जंहिं बि जो ॿिज आहे उहो ॿिज पाण रखे ऐं कंहिं वाउखी जॻह ते रखी छॾियो या कंहिं कमरे में रखी छॾियो। छा हीअ जेके कंपनियूं 20-30 हज़ार बोरियूं ठाहिनि पियूं, उन्हनि वटि AC वारा कमरा थोरी कोन, इहे ई भांडा आहिनि, उन में रखी वेंदा आहिनि। मक़सदु आहे त ॿिज जेको तव्हां कढायो था उनखे ख़ुश्क कयो 3-4 ॾींहं उस में, ऐं उनखे पेर हणंदा रहो, जीअं फुल ख़ुश्क थी वञे। उन खां पोइ सुहिणी बोरी में रखी ॾियो, ईंदड़ साल तव्हांजो 100% ॼमंदो। अच्छा सर, माण्हू चवंदा आहिनि त जेको आहे सो ॿिज पहिरें वारे जो न रखो, इहे कॉन्सेप्ट असीं ॿुधो पिया आहियूं। तव्हां ॿुधायो त पहिरें वारे मां बि तव्हां रखी सघो था, इन जे बारे में कुझु ॿुधायो। इहा माण्हुनि जी भुल आहे त पहिरियों वारो पाड़ूंदो आहे, हीअं आहे, फलाण टेड़, इहो ग़लति आहे। जेतिरो तव्हां हेठियूं माना पहिरियों रखो, त पहिरियों फ़र्ज़ु जेको बि हूंदो आहे उहो तव्हां ॾिसंदो त उहो सघो ऐं ताक़तवर हूंदो आहे। गोगड़ो उहो वॾो ऐं साइज़ में भलो हूंदो आहे। उन करे इहो कॉन्सेप्ट ई ग़लति आहे त पहिरियों वारो रखिजे न रखिजे, फलाणो वारो रखिजे, ढींगड़ो वारो, का बि कोन्हे को। मक़सदु आहे तव्हांजो पिंक जेसि ताणी अचे थो, उनखां अॻु में जेको बि रखंदो, या बारिश 3 दफ़ा तव्हांजे फुटनि जे बीठल फुटनि ते पइजी वई, उहो ॿिज रखंदो उहो घटि ॼमंदो, या पिंक लॻी वियो गुलाबी कीड़ो त बि घटि ॼमंदो। बाक़ी हिन वक़्तु पिंक विंक आहे कोन को, न को बारिश पई आहे, उन करे बहितर आहे त हर आबादगार पंहिंजो ॿिज पाण रखी छॾे। महिरबानी सर, तव्हां तमामु जेको आहे सो ख़ूबसूरत ॻाल्हियूं असांखे ॿुधायूं, ॼाण बि मिली। महिरबानी, थैंक यू।